नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। नौशहर फ़िरोज़ खां भिरिया सिटी लॻ कुंडा खाई में फ़िक्र इंसानियत वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां बेरोज़गार स्कीम तहत हिकु तक़रीब मुनक़द कई वई। तंज़ीम जे चेयरमैन मोहतरम बशीर अहमद ऐवान साहब जी अॻवानी में हिकु बेरोज़गार खे हिकु अदद रक्शो ॾिनो वियो। तक़रीब में तमामु मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि शिरकत कई ऐं हिन अमल खे साराहियो ऐं तंज़ीम जे अहिड़े क़दम जी वाखाण कई ऐं भरपूर साथ ॾियण जो अज़म कयो। जॾहिं त तंज़ीम जे अॻवाननि ॿुधायो त हिकु रक्शो पहिरियां बि असां हिकु बेरोज़गार खे ॾिनो हो ऐं इनशा अल्लाह हीउ सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो। नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। भिरिया सिटी खां भिरिया सिटी भरिसां ॻोठ दाऊद लाखो वासी मुबीना तौरु 5 ॼणा भिरिया रोड पुलिस गुम करण जी दरख़्वास्त ते कोरट सॻोरी 3 ॼणनि ते मुश्तमिल जाच टीम जोड़े छॾी। उन सिलसिले में नामियारी वकील अमर इम्तियाज़ मेमण मीडिया खे ॿुधायो त अहिड़ी दरख़्वास्त ते कोरट सॻोरी 3 रुकनी जाच टीम DSP इमदाद सोलंकी ऐं 2 SHOs हनीफ़ महर ऐं रहम अली वसवाण जी सरबराही में जोड़ी आहे, जेका रोज़ानो जी बुनियाद ते रिपोर्ट जमा कराईंदी ऐं हफ़्ते में मुकमल रिपोर्ट पेश कंदी। ॿिए पासे लाखा बिरादरी जे आदम लाखो ऐं ज़ीबल लाखो अरबेला लाखो एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त भिरिया रोड पुलिस केस तां हथु खणण लाइ धमकियूं ॾेई रही आहे। हिननि आला अख़्तियारनि DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP नौशहरो फ़िरोज़ खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करण जी अपील कई आहे।